जी नाज़रीन, जिते पूरे सिंध में इरीगेशन खाते जो निज़ाम इंतहाई गणती जो है उते ठुल तालके जो गड़ी सन फाल है उते मुख़्तलिफ़ पुलनि जी जेका तामीर थी रही है। हिन वक़्तु असां मौजूदु आहियूं फाल गड़ी सन जी RD 122 ते इंतहाई नाक़स मटीरियल सां जो कमु थी रहियो आहे। साॻी तरीक़े सां गड़ी सन फाल जी RD 113 ते पिणु कमु हली रहियो आहे। रेगुलेटर RD 168 आहे, उते पिणु कमु हली रहियो आहे। उतां जो ॻोठाणनि हितां जे शहरनि इलाइक़े वासियुनि जो इहो चवणु आहे हिते जेको कमु आहे उन कमु इंतहाई नाक़स मटीरियल इस्तेमालु कयो आहे ऐं वारी जो इस्तेमालु कयो पियो वञे। पूरे जेकाबाद में जिते बि हुनजा कम हली रहिया आहिनि उहे इंतहाई नाक़स मटीरियल सां इस्तेमालु थियनि। अचो त हाणे असां RD 122 में जेको कमु थियल आहे तव्हांखे कमु ॾेखारियो थो कमु कहिड़े तरीक़े सां थियल आहे। हे ॾिसो RD 120 जो कमु आहे, तव्हां ॾिसो था हे कम जी हालत ॾिसो जेका हिते मिटी निकिरे थी ऐं जेका पंहिंजो हिते हे तव्हांजो कमु आहे सिर्फ़ु वारी पे निकिरे, किथे बि सीमेंट जो इस्तेमालु न कयो आहे। हिन मां अंदाज़ो तव्हां लाहे सघो था हिते जो कमु आहे इंतहाई नाक़स तरीक़े सां थियल आहे। हे ॾिस जेका पंहिंजो हिते वारी जो इस्तेमालु कयो आहे, वारी हिते निकिरी रही आहे। जेकॾहिं हिते पाणी अची वियो त इहो कमु बिल्कुलु उखड़ी वेंदो ऐं जेका लखे रुपया जेके आहिनि सिंध हुकूमत इरीगेशन खातो हिननि खे लख रुपया ॾेई रहिया आहे, उहो जेको कमु पंहिंजो ख़तमु थी वेंदो। ऐं साॻी तरीक़े सां हे जेको कमु आहे उहो इंतहाई नाक़स मटीरियल सां थियल आहे। हितां जो माण्हू जो इहो चवणु आहे त जेको पुलियूं ठाहियूं आहिनि पुलनि जा जेके बंद ॿधा पिया आहिनि उहे जेके पिणु साॻी तरीक़े सां पंहिंजो टेड़ा थी विया आहिनि। ऐं इन हवाले सां हितां जा ॻोठाणनि सां ॻाल्हि ॿोल कंदा त उहे हिन कम खे कीअं था ॾिसनि। कमु बिल्कुलु ग़लति हली रहियो आहे। छा आहे जो सिर्फ़ु वारी ऐं रेती इहे इस्तेमालु करनि था पिया, को सीमेंट जो ॻाल्हि कोन्हे को। 6 ट्रालियूं इहे वारी जा, हिकु जेको बोरी आहे त उहो हलाइनि था सीमेंट जो। असां त बार रड़े थका आहियूं। चीफ खे बि इतला थियल आहे, इहो AC खे बि इतला थियल आहे, सभिनि WhatsApp असां वटि रिकॉर्ड पियो आहे। हिन टाइम ताईं को कमु अहिड़ो को न थियो आहे जो बाबा हाली कमु बंदि कयो या कमु सही कयो, अहिड़ो को अञा त इशू कोन्हे को। हिते ठेकेदार आयो आहे, ठेकेदार सां तव्हां मिलिया आहियो या जेके अमलदार उन्हनि सां ॻाल्हि ॿोल थी आहे तव्हांजी? साईं ठेकेदार सिर्फ़ु इहो चवे थो त मां मिली वेंदुमि, मालिकनि जेके ॻोठ जा उन्हनि सां मां मिली वेंदुमि। माना उन जो बि मतिलबु इहो आहे त मिली भगत करे मां कमु बंदि करायां या कमु हले करे अॻिते हलाए छॾियां। जेकॾहिं हाणे हीअ तव्हां चओ था त वारी जो इस्तेमालु थियल आहे, जेकॾहिं पाणी अचे त पोइ कहिड़ी कंडीशन हूंदो हिन पंहिंजो पुल जो? जेके अॻे आज़ार काटियासीं साॻियो ई मसइलो वञी उते ई बीहंदो, वरी बि असांखे फटा हणणा पवंदा, ॿियो को अहिड़ो को इशू कोन्हे। हे घणनि लखनि जो हे जेको RD 120 वारो कमु आहे घणनि लखनि जो कमु आहे? 18 लख कुझु हज़ार आहिनि, 18 लख 1520 आहे या कुझु ईअं आहे। बहरहाल असां इहो सोचूं था त अॻे असां जेके आज़ार में हुआसीं उहे ई आज़ार असांजा अञा त खुटिया कोन आहिनि। अञा बि जेको असां ॾिसूं था कमु असांजो को हल कोन थियो पियो। अगरि इहो कमु था कयो हे त सॼो तव्हां वारी था इस्तेमालु कयो, पथर साम्हूं ज़ाहिर आहे, कमु कीअं हलंदो? साईं वारी न आहे, बिल्कुलु तव्हां ॾिसो 3 हिकु आहे साईं, जेको असां हुकुम आहे उहो ई कयूं था। हाणे हे कमु 3 हिकु आहे, हिन में त पथर पोइ छो था निकिरनि? साईं पथर सां न निकिरंदा, सही मसालो उस्ताद जो ॾसे थो उहो ई सही था कयूं। कंहिं तव्हां मसालो ॾसे ॾिनो आहे? उस्ताद जी चए थो उहो ई कयूं था। कहिड़ो उस्ताद दादा हिते केरु आहे? ठेकेदार केरु आहे? इम्तियाज़ आहे ॿियो उस्ताद इहो आहे जेको वॾो। कहिड़ो? हे छा नालो अथव हिनजो? उस्ताद बाबा। ठेकेदार केरु आहे हिते ख़बर अथव? ठेकेदार न उस्ताद मां ख़बर न आहे ठेकेदार जी। तव्हांखे मज़ूरी घणो ॾियनि था डेली? असां 300 350 आहे। घणा ॾींहं थिया आहिनि तव्हां कमु शुरू कयो आहे हिते? असांखे अॼु ॿियो ॾींहुं आहे। 2 ॾींहंनि में सॼो कमु करे आयो? न से अॻे ॿिया हुया मज़ूर, असांखे ॿियो ॾींहुं आहे। असांखे ख़बर पए त तव्हांखे टोटल 10 बोरियूं आयूं, 10 बोरियुनि में कुझु बोरियूं बची पियूं आहिनि। न से न घणियूं बोरियूं हलाए थो? साईं इहा ख़बर आहे मूंखे, असां ॿियो ॾींहुं असांखे इहा ख़बर आहे। 2 ॾींहंनि में का 2 बोरियूं हलाए थो? जी 6-7 बोरियूं हलायूं। 2 ॾींहंनि में 6-7? घणा मिस्त्री आहिनि, घणा मज़ूर आहिनि हिते? मिस्त्री साईं हिकिड़ो आहे, हिकु ॿियो अरबाब आहे साईं। 2 मिस्त्री आहिनि? हा। मज़दूर घणा आहिनि? मज़दूर 5 आहिनि। 5 मज़दूर 2 ॾींहंनि में तव्हां 5 बोरियूं हलाइनि? जी न साईं जी मथे हलियूं। घणियूं बोरियूं हलाइनि? 6-7 बोरियूं हलियूं आहिनि साईं। 2 ॾींहंनि में? 7 बोरियूं 8 बोरियूं खपाऊं था हिकिड़े ॾींहं में? हा। तव्हां ख़ुदि चओ था 2 ॾींहंनि में असां 7 खपाए, पोइ हिकिड़े ॾींहं में 7 कीअं खपाए? 2 ॾींहंनि में थिया त कीअं न साईं, 2 ॾींहंनि में कीअं थींदो? हाणे तव्हां पाण ॻाल्हि करियो त 2 ॾींहंनि में असां 7 बोरियूं खपनि, हाणे चओ त न हिकिड़े ॾींहं में चवां थो, हिकिड़े ॾींहं में। हिते को ऑफिसर ॾिसणु आयो आहे न? साईं इहा ख़बर न आहे असांखे, त ॿियो ॾींहुं आहे अॻे आया हुआ त ख़बर न आहे असांखे। हे ॻोठाणा चवनि था हिन में वारी इस्तेमालु थियो आहे, वाक़ई सही चओ? न वारी असां त नथा करूं, वारी ॿियो ॾींहुं असां इहो वारी नथा करूं।
गढ़ी सनफाल जे RD 120 खां पोइ असां हिन वक़्तु मौजूदु आहियूं RD 113 ते हिते मौजूदु आहिनि ॻोठाणा उन्हनि खां पुछा कंदासीं जेको कमु थी रहियो आहे उन कम मां केतिरो मुतमिन आहिनि जहिड़े तरीक़े सां RD 120 में जेको नाक़स मटीरियल इस्तेमालु थियो आहे उते तव्हां पाण ॾिठो हूंदो जेको पलस्तर आहे उहो पाण हथनि सां पैंस जे धक सां लही पियो वञे अचो थिए तव्हांजे ॻोठण सां ॻाल्हि ॿुधो हिन कम मां केतिरा मुतमिन कमु थिए थो RD 113 में इन में मुतमिन आहियो कमु तमामु बाक़ाइदा नाक़स कमु हले थो ऐं जेकॾहिं बीम जे लाइ जेको कमु इस्तेमालु कनि था नंबर टालियूं बजरो इस्तेमालु कनि था नंबर रेतियूं कनि था ऐं हिकु ॿ वरी वारियूं बि इस्तेमालु कनि था ऐं उन में 3 सीमेंट बोरियूं 4 इस्तेमालु कनि था ऐं हिन में जेके असांजा मज़दूर हुआ उन मज़दूरनि खे शिकायत जे करे असांखे शिकायत कनि पिया उन जे करे उन्हनि खे कढियो वियो छो जो तव्हां वॾेरनि खे ॿुधायो था वॾेर वरी मथो शिकायत कनि था ऐं उन्हनि सां असांखे ठेकेदार इहो बि असांखे चयो त तव्हां 3 लख रुपया वठी करे ख़ामोश वेही रहो ऐं MPA ऐं मीडिया वारनि खे तव्हां न ॿुधायो पोइ असां चयो बाबा हिते हर इंसान ज़ात ते सफ़र गुज़र आहे हर को टपी सघे थो इहा ॻाल्हि न आहे जो हिते तव्हां असांखे 3 लख वठी करे बसि सुभाणे को नुक़सानु थी पए को इंसान ज़ात को कन मरी बि वञे थो को ॿियो हादसो थी सघे थो वॾा वॾा ट्राला बि अची सघनि था तव्हां हिनखे नाक़स कमु छो था कयो भई हिकिड़ो दीवार आहे उन में बि तमामु घणो ट्रेड आहे उहो बि किरी सघे थो असां हिन कम में मुतमिन न आहियूं अदा तव्हां हिते पेटी ठेकेदार हो या मिस्त्री आहियो तव्हां हिते कमु कयो था ॿुधायो थो त घणनि ॾींहंनि खां वठी कमु शुरू आहे साईं हफ़्तो थियो आहे वधीक न 7-8 ॾींहं थिया आहिनि कमु स्टार्ट आहे बहरहाल को वॾो वॾो मसइलो न आहे ॻोठ वारा छोकिरा ई कमु करनि था बहरहाल उन खां पुछा करे सघो था को वॾी ॻाल्हि न आहे ऑफिसर बि आया विज़िट पे ऑफिसर बि आया नूर नबी साहब आयो सभु इंजीनियर वग़ैरह वग़ैरह चकर हयूं नी कमु चेक कयो ने कमु ओके हले पियो चइनि पियो पाणी अचण वारो आहे कमु तेज़ी कयो रेशो केतिरो इस्तेमालु कयो रेशो साईं 1:3 3 हेल्सन 1 ट्राली फुल सीमेंट अच्छा माना जेको तव्हांखे मिलियल आहे हुतां जी हा साईं जेको मिलियल आहे असां रेशो उहो हलायूं था अच्छा ॿियो हाणे वधीक हाणे जेको हाणे साईं जन जीअं चए थो ॻोठाणा चवंदा त टोटल 10-12 बोरियूं हिन वक़्तु 10 ॾींहंनि में इस्तेमालु थियूं त घणियूं बोरियूं इस्तेमालु थियूं हूंदियूं तुंहिंजे अंदाज़े में बहरहाल साईं 10-12 त कोन थियूं आहिनि 70-80 बोरी इस्तेमालु करे चुका आहियूं असां अच्छा तव्हां माना कम मां मुतमिन आहियो साईं बिल्कुलु मुतमिन हूं मज़दूर आहिनि ॻोठाणा आहिनि जा पुछा था करे सघां ॻोठाणा वॾेरा आहिनि साहब मरी खान बाबल साहब उन बि फ़ोन कई बाबा उन बि चकर आई उन बि चकर आयो चई मां कोटिया को अचां थो विज़िट में बाबा चेक कयो वॾेरे चेक कयो चई ओके आहे 2-3 बार ईंदा साईं मथे कराए सघूं था असां को मसइलो ई न आहे 2-3 बार हाणे आया मथे कयो उहो बि मथे कयो साईं को वॾो इशू न आहे बहरहाल ॻोठ वारा आहिनि उन्हनि खां बि इंटरव्यू वठी सघूं था भला इहो ॿुधायो त हिन वक़्तु को ऑफिसर आयो आहे हिते विज़िट लाइ जी साईं विज़िट में आया आहिनि साईं जन जो नालो ख़बर न आहे पर विज़िट में आया शाम जो टाइम अदा हे जेको कमु थिए थो इन में मुतमिन आहियो साईं बिल्कुलु असां हिन कम मां मुतमिन न आहियूं जीअं त तव्हां ॾिसी सघो था हिन कम में साईं जन ॿुधाइनि था त हफ़्तो खां हिन कमु शुरू आहे हिन जो तव्हां नाक़स मटीरियल इस्तेमालु कनि था जीअं त हुन पिलर खे तव्हां ॾिसी सघो था जेके अॻु में ई पिलर ठहियल हुया उन पिलर जे मथां 2-3 सिरूं हणी करे हिन कम खे माना फॉर्मेलिटी जो पूरो कनि था ऐं जेको ॿियो कमु आहे जेको इंजीनियर जेके आहिनि पंहिंजे पैसनि खे बचाइण लाइ सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फॉर्मेलिटी पूरो करे रहिया आहिनि उहो असांखे ऐं उन खां अलावा असांजे ॻोठ ॿियनि मुख़्तलिफ़ जेको आहिनि जेके फैसिलिटी आहिनि उहे असांखे प्रोवाइड नथा कनि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको हिकिड़ो पुल ठाहियो अथनि उहो बि सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु फॉर्मेलिटी जे पूरे करण लाइ कमु करे रहिया आहिनि हे चवंदा त असां रेशो सुठो इस्तेमालु कयूं था साईं हिन जे रेशे मां तव्हां पाण अंदाज़ो हिन रेशो मां तव्हां पाण अंदाज़ो लॻाए सघो था त हे कहिड़ो रेशो इस्तेमालु कंदा ऐं पहिरां जेके पिलर जो टेड़ा लॻाया आहिनि इन पिलर खे पहिरियों सेट कयो वञे ऐं हिन खां सवाइ त हे 1 साल खां पहिरियों जेको आहिनि किरी पवंदो वरी इहे ॻोठाणा मुसीबत में पइजी वेंदा साईं असांखे ॿुधाईंदो त तव्हां ॾिसी आयो RD 120 ते कमु मां ॻोठण चयो आहे कमु नाक़स कमु थियल आहे तव्हां पाण ख़ुदि ॾिठो आहे तव्हां कमु मुतमिन आहियो साईं कम में कुझु गुंजाइश हुई उहा मां साइट ते विज़िट कयो आहे ऐं उहा गुंजाइश दूरि करण लाइ ऐं ॻोठाणनि खे कॉन्फिडेंस सां जेको मटीरियल जो रेशो आहे या जहिड़े तरीक़े सां कंस्ट्रक्शन प्रैक्टिस आहे उहा सॼी इस्टेब्लिश कराईंदा त इनशाला ऐं काई बि गुंजाइश छॾबी न वाक़ई जेकॾहिं का ॻोठाणनि खे शिकायत आहे त इनशाला सुभाणे ताईं उहा दूरि थी वेंदी अच्छा तव्हां कमु पाण ॾिठो आहे तव्हां पाण हुते ॾिठो आहे त कमु नाक़स आहे पोइ इहो कमु अधु खां वधीक कमु थी वियो हाणे ॿीहर कमु कीअं थियो न साईं अधु खां वधीक न थियो आहे पुल में न अञा स्लेब पियो आहे न ई पुल जी का अहिड़ी ॻाल्हि थी आहे बसि सिर्फ़ु असां हुते प्लस्तर जो मामिलो हुयो प्लस्तर में कुझु गुंजाइश जेका बि आहे त उहा दूरि कराई आहे ऐं कराईंदासीं बि सही अॻिते पुल जो मेन हूंदो आहे स्लेब उहो स्लेब में अञा का अहिड़ी एक्टिविटी न आहे हुते तव्हां पाण ॾिठो अञा इहा शटरिंग लॻंदी उन खां बाद में इनशाला मां पाण बीही करे उहो स्लेब विझाईंदासीं स्लेब में या कंहिं बि कम में गुंजाइश न छॾंदासीं इनशाला अच्छा साईं उहो कमु आहे या हे जेके ॿिया कमु हलनि था या डेज़र्ट कैनाल में जेके कमु हलनि था करोड़ रुपए जा कमु तव्हां मुतमिन आहियो कमु करोड़ रुपए जा कमु थिया आहिनि सही थींदा साईं इहे सभु कम M&R जा था हलनि असां वटि नई स्कीम काई बि कान्हे M&R में रिपेयर जा कम आहिनि ऐं रिपेयर जा कम माशाल्लाह सां
असांजे हर केनाल ते हर रेगुलेटर ते जेतिरो कमु रिक्वायर्ड आहे उहो असां कयूं था ऐं इंशाअल्लाह ताला क्वालिटी सां सुठे नमूने सां कंदासीं। ठेकेदार गायब आहिनि, सॼो कमु इरिगेशन अमलो थो करे, इन में छा अंदाज़ो लाए सघो था त कमु थी सघंदो? साईं हाणे ठेकेदार मुंहिंजे ख़्याल में त गायब न हुजणु घुरिजनि, कमु उन्हनि जो थो हले, इरिगेशन वारा सुपरवाइज़ कनि था। मां बि हिते बीठो आहियां, सुभाणे तव्हां चई सघो था त तव्हां इरिगेशन वारा को तव्हां पाण ॻोठाणो ॿुधायो त लतीफ़ अबड़ो उहो ठेकेदारी थो करे, उहो पाण ऐं जेको न मिस्त्री मां हिनखे इन्वेस्टिगेट कयां थो ऐं जेकॾहिं वाक़ई का अहिड़ी ॻाल्हि ॾिठी त उनजे ख़िलाफ़ु एक्शन खणंदासीं इंशाअल्लाह। गड़ी असन फाल में जेको कमु पियो हले RD 113 120 या 68 ते उन हवाले सां ॻोठाणनि सां गॾु जेको हिते कमु कंदड़ मज़दूरनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं, उन खां अलावा इरिगेशन खाते जो SDO आहे गड़ी असन फाल जो सईद अली शाह साहब, उन जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन जो चवणु आहे त असां इन हवाले सां कंहिं बि क़िस्म जो कंप्रोमाइज़ न कंदा, जेका क्वालिटी हूंदी उन तरीक़े सां कमु कयो वेंदो। उनजो इहो चवणु आहे त जेकॾहिं कुझु फॉल्ट आहिनि उहे हिकु ॿिनि ॾींहंनि में दूरि कया वेंदा। हुननि जो इहो बि उन ॿुधायो त जेतिरे ताईं ॻोठाणा मुतमिन न थींदा तेतिरे ताईं असां इन कम खे न वधाईंदासीं। कैमरामैन सईद कंडाणी सां गॾु सरमद कंडाणी, सिंध TV न्यूज़ ठुल्हो।